पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे मरकज़ी सदर ऐं सिंध असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जी चेयरपर्सन फरियाल टालपुर जी सदारत में एक अहम इजलास थी गुज़रियो। फरियाल टालपुर जी सदारत हेठि ज़रदारी हाउस कराची में कश्मीर कंदकोट ज़िले जे तंज़ीमी मामलनि, तरक़ियाती कमनि ऐं अमन अमान जे हवाले सां हिकु अहम इजलास थी गुज़रियो। इजलास में PPS सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, वक़ार मेहदी, सूबाई वज़ीर दाख़िला ज़िया हसन लंजार ऐं MPA सोहेल अनवर सियाल मौजूद हुआ। इजलास में सरदार मीर महबूब अली खान बिजरानी, मीर शबीर अली खान बिजरानी, एजाज खान जखरानी, सरदार सलीम जान मज़ारी, अली जान मज़ारी, सरदार आबिद खान सुंदरानी, मुकेश चावला, गुलमन जखरानी, इल्ताफ़ खोसो पिणु मौजूद हुआ। मुलाक़ात दौरान फरियाल टालपुर के कश्मीर कंदकोट ज़िले जे तंज़ीमी मामलनि, तरक़ियाती कमनि, अमन अमान ऐं सियासी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। कश्मीर कंदकोट ज़िलो पीपल्स पार्टी जो मज़बूत क़िलो आहे। फरियाल टालपुर इजलास में ॻाल्हाईंदे चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जे विज़न ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे मंशूर जे रोशनी में कश्मीर कंदकोट में अवामी मसइलनि जे हल ऐं तरक़ी जो अमल तेज़ कयो वञे। कश्मीर कंदकोट में जारी तरक़ियाती मनसूबा मुक़ररु वक़्त अंदरि मुकमल करण खे यकीनी बणायो वञे। पीपल्स पार्टी जी अवामी हुकूमत कश्मीर कंदकोट समेत सूबे जे हर ज़िले में माण्हुनि जा मसइला उन्हनि जे दरनि ते हल करण लाइ पुरअज़म आहे। अब आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।